शाह लतीफ़ थाणे जी हद में अहिड़ो मिसाल अखियुनि सां ॾिसण सां मिले थो। हींअर शाह लतीफ़ थाणे जी हद में मारिजी वियल हिकु महीनो अॻु पोरियत नौजवान अज़ीज़ुल्लाह चौहान जा वारस एहतिजाजी मुज़ाहिरो करे पंहिंजे बचे जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं उन सां इंसाफ़ करण लाइ प्रेस क्लब आॾो एहतिजाज करे रहिया आहिनि। छो त हिननि खां वीचार वठूं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं पुलिस हिननि सां कहिड़ी ज़्यादती करे रही आहे। छो त ॻाल्हि ॿोल कयूं। मसलो हुयो असांजो छोकिरो कमु कंदो मज़दूर हुयो, मोटियो अचे पियो 9:30 बजे। ज़ालिम मेन रोड ते मेन मार्केट में 9:30 बजे जो टाइम मुंहिंजे बदिले खे मारियो अथनि, ज़ुल्म कयो अथनि, दहशतगर्द हुया ऐं बदमाशी कंदा हुया। असां ग़रीब शरीफ़ माण्हू मज़दूर माण्हू असां पुलिस नाइंसाफ़ी कयो आहे। पुलिस जवाबदारी करे असांजे मथां FIR कढनि, जाइ बेसादी असांजे मथां फुर्जो केस असां तशद में असां जवाबदार थी विया आहियूं। थोरी ॻाल्हि ते हिन बंदूक जो फायर हणी रिपीटर सरियाम मेन बाज़ार ते बहादुर मलाणे फायर हयो ऐं महबूब मलाणे पिस्टल जो बट हयो मुंहिंजे ॿिए भाइटे खे, जेको मौक़े ते ज़ख़्मी थियो, बेहोश थियो। बाक़ी बख्शल मलाणो उते बंदूक खणी बीह रहियो, कंहिंखे लाश न पियो खणणु ॾे। हिन खे चवनि था निकिरो। हाणे पुलिस उहे मुख्य जवाबदार गिरफ़्तार नथी करे। कम खां मोटी अचे पियो, मज़दूर हुयो वीचारो, कम खां मोटी अचे पियो, उनखे फायर हणी करे मारियो अथनि ऐं लाश खणण बि न पिया ॾियनि। हाणे असां सां इंसाफ़ कयो वञे, पुलिस वारनि खे चइजे, वॾा आहिनि जेका बि उन्हनि खे चइजे असां सां इंसाफ़ कनि। असांजा नंढा नंढा ॿारनि जा नाला लिखा अथनि। असांखे धमकियूं ॾियूं अथव, असांजे मथां अचनि था। असांखे कातिल ॾियो, अज़ीज़ुल्लाह जा कातिल ॾियो बसि। मरे बि असांजो पुलिस असां ॾे अचे इंसाफ़ कयो, अबा इंसाफ़ कयो असांजो इंसाफ़ करे मुंहिंजो इंसाफ़ करियो। कमु थो अचे पेटो बुखियो मारियो अथनि बचड़ो। अबा शाह लतीफ़ थाणे जी हद उमर मारवी ॻोठ में अज़ीज़ुल्लाह चौहान खे हथियार बंदनि गोलियूं हणियूं क़तल कयो। हिकु महीनो गुज़री वियो, कातिल गिरफ़्तार न थी सघिया, पर उबतड़ उन्हनि मक़तूल जे वारसनि जे मथां, उन जे ॿारनि जे मथां उन्हनि कातिलनि FIR दाख़िल करायूं आहिनि, फुर्जूं, ऐं इन जी जांच थियणु खपे। कैमरामैन नबील मीरजा सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।